मासी मासी सोनिया जी भेण जो तू छा नालो ॿुधायो? साइण अज़ीज़ा। जन ज़मीन ख़रीद कई उन्हनि जा नाला छा आहिनि? साइण हिकु नालो त आहे इस्लामुद्दीन ऐं ॿियो आहे वजहुद्दीन। साइण इहे ई नाला हुन खयां आहिनि। हाणे सम्झ में आयो त असल मसइलो छा आहे। साइण इहो खानो काॾे वियो जो नज़र ई नथो अचे? खानो जेॾां बि वियो आहे मां बि ओॾां ई वेंदसि। ॾिसंदसि त रेस यामीन खान छा थो करे। तूं हिकु हिकु मिंट जी रिपोर्ट मूं ते पहुचाए, तोखे मालामाल करे छॾींदसि। हाज़िर साइण। खानो जो नंबर छो बंदा? गुलाबो रुगो अम्मा अचे तो पाण अजो की रात के के मुसाफिर खाने में गुजारे वठंदासीं। वो सुबह जो उतां गवादर हले हलंदासीं। अदा तोखे ख़बर ना है त राणो काथे आ? त पोइ कंहिंखे ख़बर आ? सूफिया के सरी ख़बर आ। उन ही असां रण जो बंदोबस्त कयो आहे। अदा सूफिया साइण त ॻोठ में थी रहे, असां जो छा थींदो? असां वटि त पैसा भी कान्हनि। तू परेशान न थी, पनाहगाह भी मिली वेंदी ऐं पैसा भी मिली वेंदा। मां रुगो मोबाइल में बैलेंस विझरायां, पोइ राब्तो करे था वठूं। अदा अम्मा भी अलाए काॾे हली वई आहे। यको रस्ते ते बीहण भी अजीब थो लगे। अचण वारी हूंदी। भला हिकिड़ो कमु कर, तू हिते सामान सां भी मां तकिड़ो वठी थो अचां। जुल्म जी भी का हद हूंदी आहे। दौलत जी ख़ातिर के इंसान के क़त्ल करण शगुफ्ता तू हिननि ॻाल्हियुनि खे छॾ। ही सभु ॻाल्हियूं जागीरदार समाज में सिस्टम जो हिस्सो आहिनि। इहो ॿुधाए त खानू जे ख़ानदान जी मदद कीअं कजे? ख़बर नाहे त वो शहर में किथे ऐं कहिड़े हाल में हूंदा। रुगो खानूअ जे ख़ानदान जो मसलो न आहे शैला। खानूअ वारनि सां गॾु अली ऐं सोफिया जे मथां भी मौत जो फ़रिश्तो लामारा पियो ॾे। त पोइ असांखे छा करणु घुरिजे? अली शहर में आहे। मासी खानू ऐं गुलाबो खे भी वो पाण सां गॾु शहर में रहाईंदो। किथे? यार अलीअ रेंट ते फ्लैट वरितो आहे। तूं अली का कॉल करे हक़ीक़त खां आगाह कर। ऐं मां सोफिया खां इहो मालूम थी कयां त खानू वारा शहर पहुता या न। ठीक आहे, मां फ़ोन करे मालूम थी कयांसि। हर गुल में पहली खुशबू हुआ बेहिसाब, पर मूंखे प्यारो लगंदो कारो गुलाब, कारो गुलाब। गुलड़ने संगड़ हमेशा रहंदा ही
तोखे सब ख़बर है त खानू किथे आहे। मां चयो न त मूंखे न आहे ख़बर खानो किथे आहे। मां घणो बर्दाश्त कयो यामीन, मूंखे पाणी मां न कढ। मां तो चवां इज़त सां मूंखे ॿुधाए त खानू किथे आहे, न त पंहिंजो अंजाम बि सोचे छॾ। छा कंदे तूं मूंखे? छा थो करे सघे? मारींदी तूं मूंखे? मुर्दा कॾहिं बि न जेरनि इंसाननि खे न आहिनि मारींदा। ऐं तूं कहिड़ो मुंहुं खणी थो मूंसां ॻाल्हाए? तूं मुंहिंजी ज़ाल आहीं सोफिया, हद दर रही ॻाल्हाए। हा आहियां मां तुंहिंजी ज़ाल, पर तूं पंहिंजे पाण खे आईने में त ॾिस। तूं मुड़ुसु सॾण जे क़ाबिल आहीं? कंध मथे कर यामीन ख़ान। जेके मर्द हूंदा आहिनि न, उहे ज़ालुनि जे अॻियां ईअं कंध न आहिनि झुकाईंदा। बंदि करे थी आया बकवास। बकवास न आहे इहा, हक़ीक़त आहे त तूं हिकु घुमंदड़ फिरंदड़ लाश आहे। न मुड़ुसु सॾण जहिड़ो, न मर्द सॾण जहिड़ो। ज़बान बंदि रख सोफिया, पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि त मां मर्द आहियां या न। खानो जी मूंखे सभु ख़बर आहे, ऐं खानो खे मूं ई मौत जे मुंहं मां वञण जो हुकुम ॾिनो, पर तोखे कोन ॿुधाईंदसि। इन जो मतिलबु तूं पंहिंजे यार खे हथ सां भॼायो आहे। यार न आहे खानो मुंहिंजो, हिकु राति जो ई सही मुड़ुसु रहियो आहे मुंहिंजो। तोखे जो खानो ते वॾी गैरत थी अचे, उन वक़्तु गैरत छो न पइजे जंहिं टाइम ते पाण खानो जो हथ वठी मुंहिंजो इलालो कराई। मिल्कियत ख़ातिर न, मिल्कियत कई मां तुंहिंजे नाले ते। हिन हथ सां मूंखे तलाक ॾे, हिन हथ खां तूं मिल्कियत जा पेपर्स वठ मूंखां। मूं तोखे पहिरियों ॿुधाए छॾियो न त हिन घर मां तुंहिंजो लाश निकिरंदो। Hi Ali, where are you? यामीन खान खानू के कत्ल कराए, गुलाबो जी शादी नवीद खान सां कराइण पे चाही। हा सबब आहे, उहो तोखे मां बाद में ॿुधाईंदसि। पहिरियां इहो ख़बर पवे त खानू किथे आहे। तूं खानू वारनि खे पाण वटि रहण जो बंदोबस्त करे वठ। ओके। बाबा साईं, तव्हां सच खां अखियूं छो था बंदि कयो? सोफिया जेको कुझु बि ॻाल्हायो आहे न, मूं लफ़्ज़ ॿुधियो आहे। त पोइ मां छा कयां? सोफिया खे तलाक ॾेई छॾिया? माण्हू छा चवंदा? माण्हू तॾहिं बि कुझु न चयो हुयो, जॾहिं धीउ जहिड़ी उमिरि वारीअ सां लाहूं लाही त हुनखे घर वठी आया हुयो। और हाणे तलाक ॾींदुसि त माण्हू ज़रूरु चवंदा न, खिलंदा न, ठठोलियूं कंदा। बेजोड़ रिश्तनि जो इहो ई अंजाम थींदो आहे बाबा साईं। बेजोड़ रिश्तनि जा जज़्बा बि बेजोड़ ई रहंदा आहिनि, जे तव्हांजो ऐं सोफिया जो मामिलो आहे। पुट, तूं न्याणी ॿार आहीं, ये जे साम्हूं ये छो थी ॻाल्हाईं? मम्मी, जेको कूड़ तो ॻाल्हाए उहो ॿुधायो, न त खिलंदे खिलंदे सच जो ज़हर पीअणु घुरिजे बाबा साईं खे। इन्हीअ में ई ख़ानदान जी इज़त आहे। मां पंहिंजी इज़त ऐं ज़िलत खे चङी तरह सम्झां थो। तुंहिंजो हिन मामले में को बि वास्तो कोन्हे को। मुंहिंजो वास्तो छो न आहे बाबा साईं? मां हिन घर जो फर्द आहियां। हिन घर जी इज़त ज़िलत सां मुंहिंजो वास्तो आहे। शैला, तूं मर्दनि जे मामले में टंग छो थी अड़ाई? हाँ, इहो मर्दनि जो मामलो आहे, इज़त ऐं गैरत जो मामलो मर्दनि जो आहे, तुंहिंजो न। तूं चुप करे वे। तूं छोकिरी है, छोकिरी थी रह, सम्झे? छा इज़त ऐं ज़िलत जे मामले में औरत खे ॻाल्हाइण जो को हक़ न आहे? एतिरो कुझु ॻाल्हाइण मां आख़िर तुंहिंजो मक़सदु छा आहे? तूं चवण छा थी चाहीं? मां फ़क़ति तव्हांजी अखियुनि में इंसानियत जे लाइ इज़त थी ॾिसणु चाहियां। सोफिया छोकिरी ई सही, पर इंसान त आहे न। मारुनिसा, ये शैला खे आख़िर सोफिया सां एॾी हमदर्दी छो आहे? अब पढ़ियल लिखियल छोकिरी आहे, किताबनि जो असर दिमाग़ ते अथसि। तूं फिक्र न कर, मां सम्झाए छॾींदसि हुनखे। मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि जो फिक्र आहे, मूंखे खानू जी ख़बर पइजी वञे न त मां धाणा कढी छॾियांसि।
मां तुंहिंजी ज़ाल, पर तूं पंहिंजे पाण खे आईने में त ॾिस। तूं मुड़ुसु सॾण जे क़ाबिल आहीं? कंध मथे कर यामीन खान। जेके मर्द हूंदा आहिनि न, उहे ज़ालुनि जे अॻियां ईअं कंध न आहिनि झुकाईंदा। बेजोड़ रिश्तनि जा जज़्बा बि बेजोड़ ई रहंदा आहिनि। जे तव्हांजो ऐं सोफिया जो मामिलो आहे, माण्हू तॾहिं बि कुझु न चयो हुयो जॾहिं धीउ जहिड़ी उमिरि वारीअ सां लाहूं लाही त हुनखे घर वठी आया हुयो। छा पिया सोचो? ॾाढो परेशान आहियां मां। ये सोफिया त मुंहिंजे लाइ मथे जो सूर बणिजी वई आहे। मूंखे ॿुधाए सोफिया लाइ मूंखे छा करणु घुरिजे? तव्हां रेस दिल नवाज़ ख़ान खे हिते घुराए सोफिया जी शिकायत करियोसि न। छो करे सघां? अचाया इल्ज़ाम मुते सोफिया हण शुरू करे ॾींदी। रेस दिल नवाज़ बग़ैर कंहिं सोचण सम्झण जे कोई कदम खणी वञे त पोइ, पर ॿीहर मूंखे पशेमान थियणो पवंदो। त पोइ तव्हां का अहिड़ी अटकल सोचो जंहिंसां सोफिया जी ज़बान हमेशह हमेशह लाइ बंदि थी वञे। उन औरत में मैं का बि उम्मीद नथो रखी सघां। जेका पंहिंजे मुड़ुस खे छॾे मुंहिंजे टुकरनि ते पलजंदड़ को टकी जे नौकर जे अॻियां मुंहिंजी इज़त खे नीलाम थी करे, छा कयां? शैला शगुफ्ता वारियूं किथे आहिनि? शैला वारियूं शहर वयूं आहिनि शॉपिंग करण। ॾाढी परेशान आई न? के पिंजरे में बंद पखी जिया तुंहिंजो रूह हिन हवेली में तड़पे पियो न। ये सब कुछ तव्हां मूंखे छो था पुछो? इन लाइ जो मां तो वांगुरु हिकु औरत आहियां। तुंहिंजी पहाजी सही, पर तुंहिंजी दिल जो दर्द त महसूस करे सघां थी न। इन हमदर्दी जे लाइ तव्हांजी तमामु घणी महिरबानी। मूंखे बसि एतिरो ॿुधायो त तव्हां छा सोचे करे आहियो मुंहिंजे कमरे में, मूंखे सुञाणण जे लाइ। न सुफिया न, गुज़िरियल वक़्त जी तकलीफ़ुनि खे विसारे छॾ। ॾिस, तूं भली आमीर ख़ान जे निकाह में आहीं, पर तुंहिंजी उमिरि त मुंहिंजे औलाद जेतिरी आहे न। सुफिया, मूंखां तुंहिंजो इहो ॾुख ॾिठो नथो थिए। मां तुंहिंजी जवानीअ जे जज़्बनि खे जलंदे नथी ॾिसी सघां। इहो सभु कुझु चवण जो मतिलबु छा आहे? तव्हां चाहियो छा था? मां चाहियां थी त तूं ख़ुशियुनि सां भरपूर ज़िंदगी गुज़ार। तुंहिंजो पंहिंजो बंगलो हुजे, कार हुजे, मोहबत कंदड़ नौजवान
मुड़स हुजनि ऐं गुलनि जहिड़ा ॿारड़ा हुजनि ऐं तूं ज़िंदगी जो हिकु हिकु पल मुरकंदे महकंदे गुज़ारी। मैडम निसा बेगम, तव्हां प्लीज़ सिधी सिधी ॻाल्हि कयो। सूफिया, तूं जंहिं पिंजरे में क़ैद आहीं न, उन जी चाबी मुंहिंजे हथ में आहे। तूं चाहीं त इन पिंजरे मां उॾामी ख़ानू वटि पहुची सघी थी। ॿुधाए ॿुधाए, तूं हितां निकिरणु चाहीं थी? छा खानू वटि? हा, छो त ख़ानू ई तुंहिंजो मुस्तक़बिल आहे। तोखे ख़बर आहे त कुझु ॾींहंनि में हू करोड़नि जो मालिक थींदो ऐं तोखे बि अल्लाह ताला घणो कुझु ॾिनो आहे। तव्हां मूंसां किथे किथे धोखो त नथा कयो? सूफिया, मां तुंहिंजी माउ जी उमिरि जे बराबरि आहियां। धीअ सां धोखो कंदसि त ख़ुदा क़यामत जे ॾींहुं बि मूंखे माफ़ कोन कंदो। सफिया के कीअं ख़त्म कया? कुझु ॾींहं सोफिया सां गॾु रही वञी दिल नवाज़े घर गुज़ारिया, पोइ ख़ानूअ खे ख़त्म करे छॾिया ऐं पोइ सोफिया जो बि आसरो बदिली वियो। जल्दी रस यामीन खान, मां तुझी पहुंच खां तमाम परे निकरी चुको हाणे तू मुझो कुछ भी नथो बिगाड़े सकी। मां छा करे सघां थो, छा नथो करे सघां, इहो तू सोचे बि कोन थो सघीं। तू वींदे कानेड़े मुंहिंजा माण्हू तोखे ज़मीन जे सते तह मां बि ॻोल्हे कढंदा। या तुझी भुल आहे यामीन खान, तू पेरी तह ताईं भी नथो पहुची सकी, सती त परे जी ॻाल्हि आहे। मां तोखे इज़त सां चवां थो त गुलाब ऐं मुख्तियारा खे इज़त सां ॻोठ वापसि वठी अचो। अमा वारा त वजीउद्दीन ऐं इस्लामुद्दीन सां गॾु गवादर हलिया विया, वासी अज़ीज़ा ने सुभाणे 2 करोड़ वठी वापसि ईंदा। छा? पेरा हेठां ज़मीन निकिरी वई न यामीन खान, सुभाणे तोखे हिकु ॿी बि ख़बर मिली वेंदी त तूं केतिरो इज़त वारो आहीं। हाणे तूं इहो सोचींदो हूंदे त ज़मीन वारे मामले जी असांखे कीअं ख़बर पई। ॾाढो बेचैन हूंदे न इहा वजह ॿुधण जे लाइ। ही वठ ॻाल्हाए। छा हाल तुंहिंजो? मुंहिंजे खानू जे मौत जी ख्वाब ॾिसण वारा? सोफिया, तूं? हा, मां हैरान थी वई न। हाणे तूं इहो सोचींदो हूंदे न त मां तुंहिंजी क़ैद मां आज़ाद की थी वियसि। सोफिया, मां तोखे चवां थो त वापसि घर मोटी आ। मां तोखे इज़त सां वठी आयोसि ऐं इज़त सां मुंहिंजे घर में रहो। पंहिंजा कन खोले ॿुधी छॾ यामीन, असां ॿिन्हिनि मां कोई बि वापसि न ईंदो। गुलाब जो निकाह अली सां थी वियो हुजे, इहे तूं कन खोले ॿुधी छॾ। असांजे घर ते पुलिस जो पहिरो आहे, मतां ग़लती करे पंहिंजा माण्हू मारे छॾे ऐं पोइ तोखे बि जेल जो मुंहुं न ॾिसणो पवे। ऐं बाक़ी ॻाल्हि यामीन, तोसां कोर्ट जे कटाड़े में कंदसि। जेकॾहिं हिम्मत हुजे न यामीन, तूं कोर्ट में साबित कजाए त तूं केतिरो मुड़ुसु माण्हू आहे। मम्मी, तव्हां सूफिया जी मदद करे तमामु सुठो कयो आहे। ऐं पुट, तो गुलाबो ऐं अली जी मदद करे साबित करे छॾियो त असां जेको तुंहिंजी पढ़ाईअ ते ख़र्च कयो उहो ज़ाया न वियो।
मम्मी तव्हांखे ख़बर आहे अली जेको आहे गुलाबो ऐं मासी मुख्तियारा खे वठी नाइजेरिया हली वेंदा। उहे त हलिया वेंदा, पर सूफिया ऐं खानू जो छा थींदो? सूफिया ऐं खानू खे मां वज़ीर आला जे मुशीर खां पुलिस जो तहफ़ुज़ ॾियारियो आहे ऐं सूफिया कोर्ट में खुला जी दरख़्वास्त बि कई आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ हुनजी तलाक थी वेंदी ऐं तलाक खां पोइ हू खानू सां शादी करे छॾींदी। इन मतलब त मुझे पटके लाराइण में तव्हां ॿिन्ही जो हथ आहे। बाबा साईं, पंहिंजी ग़लतियुनि खे तव्हां गैरत जो मसलो छो था ठाहियो? चला तू चुप कर। जामिन खान जे हर सवाल जो जवाब मूं वटि मौजूद आहे, मां ॾींदसि। चला तू वञ पंहिंजे कमरे में। बैरुनिसा, तूं मूंखे ॿुधाए सघीं थी त मुंहिंजे पुठ में इहो तो खाट छो आहे? तू मूंखे ॿुधाए सघंदे त मुंहिंजे हूंदे तो सूफिया सां शादी छो कई ऐं उन वक़्तु मुंहिंजे मथां छा गुज़रियो हूंदो? ॿुधाए। हिन मतिलबु त मूंखां इंतकाम वठण लाइ तूं सोफिया खे खानू वटि पहुचाए? न, तोखे जेल खां बचाइण जे लाइ इहो क़दम मूं कयो। मां नथी चाहियां त तूं हिन उमिरि में जेल जा अज़ाब भोगी ऐं सूफिया ऐं खानू जे क़त्ल वारे ॾोह में फाहीअ ते चढ़ी। ओहो, जेकॾहिं तोखे मूंसां एतिरी हमदर्दी हुई त ज़हर जो पियालो पियारे मूंखे ख़तमु करे छॾी आहे न? ये ख्वारी त न थिए आ जग में मुंहिंजी। मां ईअं बि करे सघियसि ते, पर मां बेवा बंजण न थे चाहियो ऐं नई शहला ऐं नवीद खे यतीम करण ते चाहियो। ठीकु आहे महरुनिसा, तोखे ऐं शहला खे जेको सम्झ में आयो सो तव्हां कयो। हाणे तूं ॾिसजांइ त मां छा थो कयां। बाक़ी ॻाल्हियूं यामी तोसां कोर्ट जे कटहरे में कंदसि। जेकॾहिं हिम्मत हुजे न यामी तूं कोर्ट में साबित कजांइ त तूं केतिरो मुड़ुसु माण्हू आहे। सुभाणे मां अदालत में माण्हू जे साम्हूं वकील जे सवालनि जा कहिड़े मां सां जवाबु ॾींदुसि। सुभाणे जॾहिं राज खे ख़बर पइजी वेंदी त रेस जी ज़ाल नौकर सां भॼी वई त मुंहिंजो कुतो बि इज़त कोन कंदो। महरुनिसा, मां हाणे ॾिसां त तोखे बेवा ऐं ॿारनि खे यतीम थियण खां केरु थो बचाए। फायर छावच कितना है? बाबा खुद रही से खुद कुछ कया बाबा खुद कुछ कौन कया पांजो पाण के मारिया हां रईस जी ज़ाल खानू सां भॼी वई, इन जे करे ई त रईस मोआ खुदकुशी कई थई। अम्मा बाबा तो मरी वियो। हाणे हाणे मुंहिंजी शादी केरु कराईंदो? पुट, मां तुझी शादी कराईंदसि। पहिरीं तोखे कंहिं ॿाहिरि मुल्क वठी हलां त तुंहिंजो इलाज करायां। जॾहिं तूं ठीकु थी वेंदे न त पोइ मां पंहिंजे पुट जी शादी बि कराईंदसि। ऐं पोइ हीअ हेतिरी सारी मिल्कियत, हीअ सभु कुझु केरु संभालींदो? ओ मां
मुंहिंजी शादी गुलाबो सां कराए छॾु न। हू असांजी सॼी मिल्कियत संभालींदी। तो गुलाबो जी शादी अलीअ सां थी वई ऐं उहे अॼु ॿाहिरि मुल्क बि हलिया वेंदा। खानू ऐं सुफिया बि निकाह करे छॾियो। अॼु उहे बि उन्हनि सां गॾु ॿाहिरि हलिया वेंदा। अम्मा पाण बि ॿाहिरि मुल्क हलूं। शैला ऐं शगुफ्ता गुलाबो वारनि खे अलविदा चई मोटी अचनि त पोइ पाण सलाह करियूं था। शैला तोखे ॿाहिरि मुल्क वठी वेंदी ऐं तुंहिंजो इलाज कराईंदी। जॾहिं तूं ठीकु थी वेंदे त पोइ मां तुंहिंजी शादी बि कराईंदसि। पंहिंजे पुट जे मुंहं ते मोड़ ॿधंदसि, हथनि ते मेहंदी हणंदसि, मां सहरा ॻाईंदसि। अम्मा मुंहिंजी शादी गुलाबो सां न थी। हाणे मां कंहिंसां शादी कोन कंदुमि। छो ॿिए सां शादी छो न कंदी? न मां ॿी शादी कयमि न त हू बि सूफिया वांगुरु खालू जहिड़े ड्राइवर सां भॼी वेंदी। हर गुल में पंहिंजी खुशबू हूअ बेहिसाब पर मूंखे प्यारो लॻंदो कारो गुलाब कारो गुलाब। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।